अस्सलाम वालेकुम तार सुबह एसटीवी न्यूज़ हवा वली मोहम्मद जाड़ो नजर जो मलिर खां मुश्ताक बोलचे न रिपोर्ट थे नादिर मलिर के इलाके लेबर स्क्वायर में पीपी शहीद भुट्टो जिले मलिर पारा कायदे अवाम शहीद जुल्फकार अली भुट्टो की 94वीं सालगिरह मल्हाई वई जैमें पीपी शहीद भुट्टो के अगवाणन ऐं कारकुननि वॾी तइदाद में शिरकत कई ऐं पंहिंजे शहीद अगवान के खिराज तहसीन पेश कयो। इन्हीं मौके ते खिताब कंदे पीपी शहीद भुट्टो के अगवान कामरेड सलीम राजपूत, हबीबुल्लाह गुल हुमायती, नज़ीर लाशारी, रोशन हाजानू, बख्शल गोरिलो, डॉक्टर रऊफ मुगेरी, अब्दुल मनान चांडियो, आज़ाद गोपांग, मुख्तार जमानी, मूसा चांडियो, सदरुद्दीन चांडियो, मिठल हुमायती ऐं ॿियनि चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टे, मीर मुर्तज़ा ऐं शाहनवाज़ भुट्टो समेत भुट्टो ख़ानदान मुल्क में जमहूरियत जी बहाली ऐं अवाम जे हक़नि लाइ जान जी कुर्बानी ॾिनी, शहादत माणी, पर डिक्टेटर ऐं मुल्क दुश्मन क़ुवतनि आॾो सर न झुकायो। उन मौके ते अगवान ने कारकुन शहीद जुल्फकार अली भुट्टो जी सालगिरह जो केक काटियो ऐं संस मग़फ़रत लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं ऐं लंगर पिणु तक़सीम कयो वियो।